हिकु मालदार ऐं नेक माण्हू मरण खां कुझु ॾींहं पहिरीं पंहिंजे पुट खे पंहिंजा फाटल ऐं पुराणा जोराब ॾींदे चयो त पुट, मुंहिंजे मरण खां बाद मूंखे ही जोराब पाराए छॾिजांइ। पुट पंहिंजे पीउ जी निशानी सम्झी करे उनखे पाण वटि महफ़ूज़ जॻह ते रखे छॾियो। वक़्तु गुज़रंदो रहियो ऐं चंद ॾींहंनि खां बाद उन माण्हूअ जो इंतक़ाल थी वियो। उनखे गुस्ल ॾियण खां बाद पुट उहे फाटल जोराब खणी आयो ऐं वालिद जे पेरनि में उहे जोराब पाराइण लॻो। माण्हुनि उनखे मना कई त मुर्दे खे कफ़न खां अलावा को ॿियो लिबास पाराइण जाइज़ न आहे, पर उहो न मुड़ियो। माइट मिट उनखे पाड़े जी मस्जिद जे इमाम वटि वठी विया। उन इमाम साहब बि उनखे सम्झायो, पर पुट पंहिंजे वालिद जी वसियत जे आॾो कंहिंजी बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयार न हुयो। काफ़ी देर खां पोइ हिकु माण्हू उन वटि आयो ऐं चयो त तुंहिंजे वालिद मूंखे ही ख़त ॾिनो हुयो ऐं चयो हुयो त मुंहिंजे मरण खां पोइ जॾहिं सभु मुंहिंजे लाइ परेशान हुजनि त ही ख़त मुंहिंजे पुट खे ॾिजांइ। पुट उहो ख़त वरितो ऐं उन खे पढ़णु शुरू कयो। उन में लिखियलु हुयो त पुट ॾिस, मरण खां पहिरीं इंसान केतिरी जाइदाद ठाहींदो आहे, महल माड़ियूं गाॾियूं, अञा बि घणो ई कुझु ठाहींदो आहे, पर उहो पाण सां गॾु फाटल जोराब बि नथो खणी वञी सघे। त पोइ सॼी ज़िंदगी हिन दौलत जे पुठियां लॻे रहण जो कहिड़ो फ़ाइदो? त पुट, पंहिंजी दुनिया खां वधीक पंहिंजी आख़िरत जो फ़िक्र कजांइ ऐं सिर्फ़ु माल जमा करण में पंहिंजी क़ीमती ज़िंदगी खे ज़ाया न कजांइ।